अस्सलाम वालेकुम। अदा हे मैसेज मां ठाहियां थो जेका असांजा सिंध जा नौजवान घरनि में वांदा वेठा आहिनि, कमकार नथा कनि। हे मैसेज मुंहिंजो उन्हनि जे लाइ, महिरबानी करे मैसेज गौर सां ॿुधो ऐं महिरबानी करे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। कमेंट में लिखो तव्हां छा था चवणु चाहियो त असां उन हिसाब सां मां वीडियो बि ठाहियां। सो मुंहिंजो मैसेज इहो आहे त असांजा जेका घणा सिंधी नौजवान जेका वेठा आहिनि, हिकिड़ो कमाईंदो उन में ॿ भाउर टे वेठा आहिनि, कमाईंदा कोन। जा पीउ कमाईंदो, नौकिरी वारो हूंदो, उनजो औलाद अछो कपिड़ो लटो, मोटरसाइकिल भलो हुजे, अछा कपिड़ा भला हुजनि, डेली माना दोस्तनि सां गॾु घुमणु वञूं, खाइणु पीअणु वञूं होटलनि ते हेॾे होॾे। इहो नथा सोचनि, महांगाई थी वई आहे। हींअर पंहिंजो सोचो, पोइ शादियूं कंदो 20 साल 10 साल 30 40 साल तव्हांजी उमिरि थींदी, पोइ तव्हां एॾो पछताईंदो न, तव्हां चवंदो असां हे छा कयोसीं, कुझु न कयोसीं। पोइ न तव्हां परदेस में ईंदव, न तव्हां घरु खणाए सघंदो, न का कुझु का पिरापटी वठी सघंदो। महिरबानी करे हींअर ई जेको आहे सो पंहिंजो पीउ माउ जे मथो बोझ न थियो, पंहिंजो वीज़ाऊं वठो, ॿाहिरि मुल्क वञो, कारोबार कयो, बिज़नेस कयो, नौकिरियूं कयो ऐं रुलो न। मुंहिंजो इहो चवणु अथव, इहे कई खानदान तबाह थी विया, जंहिंजा वॾा वॾा ऑफिसर, वॾा वॾा पैसे वारा बिज़नेसमैन, कारोबार, उन्हनि जा माना बसि मां हाणे छा कयां, जेको आहे सो उनजो औलाद असां ॾिसूं था न त माना रुॻो अयाशी में घुमण फिरण में पूरी तबाही करे छॾनि। पोइ उहो एॾो माना मजबूर आहे जो माना आम माण्हू जे अॻियां हथु टंगे थो त मूंखे ॿ रुपया ॾियो, उधारा सुधार ॾियो, हे ॾियो। छाजे करे बाबा तव्हां नौजवान हुयो त तव्हां उन टाइम में पंहिंजो थोरो कमायो आहे, कारोबार कयो आहे, किथे ॿाहिरि मुल्क वञो आहे, को नौकिरी कयो आहे, ड्यूटी कयो आहे, तव्हांजे माना रिज़्क़ रोज़ी में बरकत पई आहे। रुॻो बसि घुमण खाइण जे पोइ वरी चवंदा था को जेको माण्हू कमाए थो परदेस में, घरु सुठो थो वठे, या का गाॾी धाॾी वठे थो, पोइ उन जे लाइ मिट माइट पैसा सड़नि। अड़े बाबा हिननि गाॾी वरिती, हिननि घरु खणायो, इहो नथा सोचो त इहे ॿाहिरि मुल्क कमाइनि था, ॿ ॿ टे टे ॼणा, हुन पंहिंजी मुड़ुसी कई आहे ऐं पंहिंजा घर गाॾियूं वरितियूं अथनि, हर शइ वरितियूं अथनि। तव्हां बि पंहिंजो लिकिरो ॿाहिरि कारोबार कयो, बिज़नेस कयो, जेको बि कयो। सो जंहिंखे पैसो आहे उहो 5 सिज खां पोइ उहो सफ़ा तबाह थी थो वञे। छाजे करे जो उनजी फैमिली वेही खाए थी हिकिड़े हंधि, कमाए नथो। हुनजो पीउ माउ त घणो ई चवंदो त असांजो पुटु औलाद सुधरे, कमाए करे, हर शइ करे, पर हुनजे दिमाग़ में ॻाल्हि नथी वेहे। सो मुंहिंजो मैसेज इहो आहे त महिरबानी करे नौजवान जेका बि वेठा हो, पंहिंजो ॿाहिरि मुल्क लिकिरो, वीज़ा वठो, कारोबार पाकिस्तान में कयो, ॿाहिरि लिकिरो, जे नौकिरियूं वठो त बि तव्हांजी मर्ज़ी। नौकिरियूं त हिते ॿाहिरि मुल्क में नौकिरी कहिड़ी बि अचे कयो प्राइवेट, पाकिस्तान में त नौकिरियूं कोन थियूं मिलनि। छाजे करे जो केॾी बि तालीम हुजे, सिफ़ारिश पैसे सां त नौकिरी बि न आहे। सो मुंहिंजो मैसेज हे ॿुधो, शेयर कयो, अॻिते लाइक कयो ऐं महिरबानी करे पंहिंजो हींअर ई जेको आहे सो पंहिंजो सोचो। अॻिते हली तव्हां जेको आहे सो वॾी उमिरि थींदव, हर शइ थींदो, पोइ तव्हां छा कंदो, कुझु कोन कंदो, पोइ तव्हां पछताईंदो, पोइ तव्हां औलाद लाइ बि कुझु न करे सघंदो। पोइ सभु कुझु चवंदो वाह तव्हां घुमियो फिरो, खाधो पीतो, ऐश कयो, कुझु बि न कयो। सो मैसेज वॾो थी वियो आहे। सलाम हुजे सभिनी खे मुंहिंजे तरफ़ो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। मैसेज खे शेयर कयो, लाइक कयो।